नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे न्यूज़ सईदाबाद खां ख़बर ॾींदा हलूं त एसी सईदाबाद सैयद अमार हैदर रज़वी बखर जमाली भरिसां ॻोठ हाजी अली शेर ख़ासकेली पहुची वियो। पोलियो जो बाइकाट कंदड़ 17 ॻोठनि जे ॻोठाइण जा मुतालबा ॿुधा ऐं मसला हल करण जी ख़ातिरी पिण कराई। यादि रहे त ख़ासकेली बिरादरी जे 17 ॻोठनि ज़िले तारके समेत यूसी भले ॾिनो काका जे फंड मुकमल नज़रअंदाज़ करण ते ॻोठाइण एहतजाज पोलियो पीआरण खां इनकार करे छॾियो, जंहिंजी एसी सईदाबाद सैयद अमार हैदर रज़वी ॻोठाइण खे परचाणे संदसि मसला ॿुधण लाइ पहुतो। ॻोठाइण जी अॻुवाणी अॻूणे यूसी काउंसिल नज़ीर हुसैन ख़ासकेली, अली अहमद ख़ासकेली, अली नवाज़ ख़ासकेली, सिकंदर ख़ासकेली, सहाफ़ी गुल हसन ख़ासकेली एसी अमार हैदर रज़वी खे पंहिंजा मसला लिखत में पेश कया। एसी सईदाबाद सैयद अमार हैदर रज़वी सहाफ़िन खे ॿुधायो आहे त ख़ासकेली बिरादरी खे हथ वठी पोइते धिकियो वियो आहे। असांजे ज़िले तालके समेत यूसी लेवल ते कंहिं क़िस्म जा फंड अचनि था। मुख़्तलिफ़ ॻोठाइण लाइ 3 मां हिननि ॻोठनि खे कुझु बि नथो मिले। असां हाणे अंदाज़ो लॻायो आहे त हितां जे माण्हुनि खे कंहिं इंतकामी बुनियाद तहत पोइते रखियो वियो आहे। आउं पर्सनल हिननि जा मसला खणी डीसी मटियारी ताईं पहुचाईंदुसि, हिननि जो हक़ हिननि खे वठी ॾींदुसि। स्कूल जा अहम मसला आहिनि, तालीम जे मामले में कंहिं क़िस्म जी कोताही न थियण ॾींदुसि। मुख़्तलिफ़ ॻोठनि में सीसी ब्लॉक रस्तनि जा मसला आहिनि, जंहिंजी बजट ज़िले मां मिलंदी आहे। आउं पूरी कोशिशि कंदुसि त तव्हांजा मसला फौरी तौर हल कराए सघां। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।